पहिरियों भलो ॿियो टियों, पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा दिलदार सहाबा। इमामुल अंबिया जा 1,24,000 कमोए साहबा जो तादाद 1,24,000। दिल में भी न कंहिंखे ईज़ाइण जी भी न गाल साफ सिधी सवली। अवां जे हिन मीरो खान जे तालके में स्कूल घणा हन, तादाद मता तव्हांखे स्कूल घणा हूंदा, उन्हनि जा शागिर्द भी हज़ारे हूंदा। जॾहिं 12 महीने इम्तिहान थे वॾो प्रोफेसर अचनि इम्तिहान जे लाइ, पोइ सभिनी स्कूलनि जा इम्तिहान थियनि, उस्ताद बि भला, पघारूं बि साल जूं खाधऊं, इम्तिहान जो थिए त सभु छोकिरा फेल, फ़क़ति 3 कामयाब थियनि, सॼो जो सॼो इलाइक़ो सभु फेल। पोइ उस्तादनि खे शाबाश ॾींदव नी, हाँ चवंदव साईं तव्हांजी वॾी महिनत रंगुलातो साईं, तव्हांजे पूरे हिन तालक में 3 शागिर्द पास थिया। उस्तादनि खे मयार ॾींदव त अबा उस्ताद पढ़ाइनि कोन था, आराम जी पघार था खाइनि। हे त तव्हां ई असांजे मीरो खान लाड़काणे जो मामलो, पर जे इमामुल अंबिया जा शागिर्द 1,24,000 हबीबन करीमन खां पोइ सभु जो सभु फिरी वञनि, वञी बचनि 3, त पोइ ॿुधायो त इमामुल अंबिया जी तव्हां तारीफ़ था कयो? हाँ पंहिंजे उस्ताद जी तौहीन बर्दाश्त नथा कयो। इमामुल हे मुंहिंजो ॾाढो क़ुरान पाक पियो आहे। अल्लाह ताला क़ुरान पाक में हबीबन करीमन खे फरमायो त महबूब मां तुंहिंजी जमात जेकी आहे, तुंहिंजा शागिर्द, हे रसूलुल्लाह जा, थोरो तवजो को, तवजो, मां क़ीमती ॻाल्हि थो कयां, जल्दी बस में कयां थो, क़ीमती ॻाल्हि थो कयां। महबूब तुंहिंजी जेकी जमात, तुंहिंजा शागिर्द, इन्हनि जो इम्तिहान मां अल्लाह वरितो आहे। अब कंहिं वरितो आहे? मां इन्हनि जे दिलनि जो इम्तिहान वरितो आहे त इहे पक्का पक्का पीठा मोमिन मुतकी परहेज़गार थी। पोइ तुंहिंजे हवाले कया अथम। इम्तिहान कंहिं वरितो? आए बि वारनि इम्तिहान वरितो त साईं अलाए घणियूं बैंक हुयूं वॾियूं असामियूं, अलाए लख अलाए घणा छोकिरा पास वञी थिया, 12,000 अलाए घणा, 12,000, हाँ साईं 1200 पास थिया। त चओ था हाँ एॾा 1,60,000 में साईं ॿुधाए थो त पास थिया 12,000, हलो 1200 बि पास थिया। पर मसइलो इहो आहे त इम्तिहान वरितो हितां जे बोर्ड, उन्हनि पाण मुम्तहन पास कया त हे इम्तिहान, यार इन्हनि में ख़तरो आहे, मतां कॾहिं कंहिं शागिर्द पंहिंजो आॾो अची वञे, इम्तिहान में थोरी रिआयत थी वेंदी आहे। होॾे रब आहे मुम्तहन, इम्तिहान वठण वारो आहे अल्लाह। शागिर्द आहिनि मुहम्मद करीम जा, इम्तिहान थो वठे अल्लाह। अल्लाह तो चए महबूब सभई पास करे ॾिना थी मैं, सभई भला मुत्तकी परहेज़गार। अल्लाह ईअं चयो, रसूलुल्लाह फरमायो फबिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम, मुंहिंजे साहबीअ मूं जंहिंजे बि कढ लॻंदो हिदायत ते वेंदो, गुमराही न थींदी। हे रसूलुल्लाह, हो अल्लाह सर्टिफिकेट ॾिनो सभई पास, हे रसूलुल्लाह चए थो मुंहिंजा सभु साहबा पास, जंहिंजे कढ लॻंदो हिदायत वारा थींदो। ॿ ॻाल्हियूं। टियों हे क़ुरान शरीफ़, कुरान शरीफ में अल्लाह तबारक व तआला फरमाए, थोड़ो तवज्जो, अल्लाह ताला फरमाए तो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वुजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अखरज शतअहू फआज़रहू फस्तगलज़ फस्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्रा लियगीज़ बिहिमुल कुफ़ार। अल्लाह फरमाए तो मुहम्मद अल्लाह जो सच्चो रसूल आहे, उन्हें सां जेके गॾु आहिनि उहे मुहम्मद करीम जा वफ़ादार आहिनि। उन्हनि जो मिसाल मां अॻिते किताबनि में बि बयानु करे छॾियो त इहे मुहम्मद करीम जा पास शागिर्द आहिनि। हे अलाह थो चए, पोइ अलाह साईं चए थो त इन्हनि जो मिसाल सवली जंहिंखे सिंधीअ में चइबो आहे ईअं अथव जीअं कुड़मी ॿिज छटे अचे ज़मीन ते, कुझु ॾींहंनि खां पोइ जो वञे त अकुल कुड़मीअ जो हैरान थी वञे त मुंहिंजी पोख हेॾी भली, हेॾा संग मुंहिंजी पोख में। ईअं मुहम्मद करीम जी इहा पोख सहाबा जेके आहिनि, जो मुहम्मद करीम बि इन्हनि जे ईमान ते हैरान आहे त मूंखे अलाह ताला हेड़ा भला ॾिना।
पो यार अल्लाह भी चए त भला, मोहम्मद करीम भी चए भला, कुरान भी चए भला, पो यार केर जो वीचारो अकुल जो खुटल चवे त न नुक्स हुयो। नुक्स जे लाइ सबब थोड़ो तवजो। अॼु वरी चांडे साहब मूंखे साईं यादि ॾियारायो। चांडे साहब फरमायो त तारीख़, थोड़ो से तवजो, चांडे साहब फरमायो त तारीख़ ऐं मांखे एतिरो दम आहे जो मां जेको शेर चवां थो उहो ज़िम्मेवारीअ सां क़ुरान पाक ऐं हदीस जी रोशनीअ में चवां थो। मां अजाई ॻाल्हि न थो कयां, मज़बूत दलाइल सां। चांडे साहब थो चए त तारीख़ ऐं क़ुरान, क़ुरान पाक हे क़ुरान, तारीख़ ऐं क़ुरान तक़ाबुल न ठहे थो। इन्हनि जो त मुक़ाबिलो ई कोन्हे। जो हिकिड़ो माण्हू चए त तारीख़ ईअं लिखियो आहे, क़ुरान सां त इन जो तक़ाबुल ई नथो ठहे। छो कि इंसान ऐं रहमान तमासुल न ठहे। चांडे साहब जा लफ़्ज़ आहिनि, तारीख़ ऐं क़ुरान तक़ाबुल न ठहे थो, इंसान ऐं रहमान तमासुल न ठहे थो। हे माण्हूअ जी लिखियल आहे, हो रब जो लिखियल आहे। रब पासे जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो, माण्हू वारो लिखियल जेको वणेसि चवे उनजी का हैसियत ई कोन्हे। अलाह जेको सर्टिफिकेट ॾिनो आहे। चांडिया है चांडिया कि तारीख़ ते बुनियाद रखी हक़ न फना कर, हरगिज़ न गिला कर। कि तारीख़ ते बुनियाद रखी हक़ न फना कर, हरगिज़ न गिला कर। असहाब नबी पाक जी तारीफ़ सना कर, हरगिज़ न गिला कर। बहरहाल मां खुली वेंदुमि त घणो टाइम मुंहिंजो वेंदो हलियो। आलम खोड़नि तव्हांखे बि तंग न कयां। कि पहिरियों इन्हनि 1,24,000 मां इमामुल अंबिया पंहिंजे ज़बान मुबारक सां नालो खयो। अबू बकर फिल जन्नह, उमर फिल जन्नह, उस्मान फिल जन्नह, अली फिल जन्नह, तलहा फिल जन्नह, जुबैर फिल जन्नह, अबू अब्दुर्रहमान बिन औफ फिल जन्नह, साद फिल जन्नह, सईद फिल जन्नह। ये साईं जन 10 जा नाला खणी चया त तोखे बि टिकट, तोखे तोखे तोखे, पर पाण सभिनी जे लाइ फरमायूं त सब रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। सभिनी खां मां अल्लाह राज़ी, हे सभई मां अल्लाह को राज़ी आहिनि। मोहम्मद करीम जी शागिर्दी मोहम्मद करीम जी। के पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा, दिलदार सहाबा। 8, 9, 10 के 8, 9, 10 खां पोइ सवाल खताई सभु। 8, 9, 10 खां पोइ सवाल खताई सभु। मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु। 8, 9, 10 खां पोइ सवाल खताई सभु। मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु। मुंहिंजा रहबर मुंहिंजे सिर जा साईं सभु। नौकर उन्हनि जो मां मुंहिंजा सरदार सहाबा, दिलदार सहाबा। पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा, दिलदार सहाबा। जबलन जेॾा कुर्ब उन्हनि ते परवर जा, जबलन जेॾा कुर्ब उन्हनि ते परवर जा। कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा। कलमो पढ़ी शागिर्द बणिया सरवर जा। एला भलारा भाग में निर्वार सहाबा, दिलदार सहाबा। पहिरियों भलो ॿियो टियों ऐं आ भलो चोथों, पंजों छहों सतों सभई सचार सहाबा, दिलदार सहाबा।